अस्सलामुअलैकुम दोस्तों। ड्रामा सीरियल तकरार जंहिंजी नई अचण वारी एपिसोड में छा थियण वारो आहे तफ़सीली ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियों जेकॾहिं मुंहिंजे हिन यूट्यूब चैनल ते नवां आहियो त ज़मीर जमाल यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे ऐं घंटी बटन ऑल कंदा तो रस नवाब खान मीर जी भेण खे सम्झाईंदो त तूं सॼी हक़ीक़त मीर सां न कर। मीर भलो साईं ते हथ रखी वाइदो खणी हू पंहिंजी भेण खे आज़ादु कराए वेंदो पोइ हू रस नवाब खान खां हिकिड़े पासे थी वेंदो उन खां पोइ रस नवाब खान उन वाइदे जो भंज कढी कंदो त पोइ मीर विच में अची सघे थो न त कोन ईंदो विच में। कुझु दोस्त चई रहिया आहिनि त मूसा मरी चुको आहे या जहिड़ो आहे। दोस्तो मूसा अञा जहिड़ो आहे मूसा इन एपिसोड में ज़रूरु ईंदो, मतिलबु अॻे एपिसोड 2-3 में ज़रूरु ईंदो लाला रस नवाब खान जे तरफ़ दोस्ती जो हथ वधाईंदो उन सां दोस्ती पको करे छॾींदो लाला जा माण्हू लाला खे सम्झाईंदा त तूं रस नवाब खान जे तरफ़ दोस्ती जो हथ न वधा तूं उन सां दोस्ती न रख। उन करे वधीक वीडियो ॾिसण लाइ चैनल खे सब्सक्राइब वीडियो खे लाज़मी लाइक कंदा।